एसटीपी सरबराह डॉक्टर कादर मक्सी चयो आहे त इरीगेशन ऐं सिंध जा जेके बि डीसीज़ आहिनि उन्हनि ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में पटीशन दाख़िल करण वञी रहियो आहे। एसएसयू जे रिपोर्टर तालिब हुसैन रिंद मूजिबि अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन नवाबशाह में एसटीपी जे मरकज़ी अॻवान निसार कीरियो सां चाचे जी ताज़ियत बाद ॻाल्हाईंदे कयो। डॉक्टर कादर मक्सी वधीक चयो आहे त जेकॾहिं बरसाति जा कुदरती लंघ बंदि न हुजनि हा त ॿोॾ वारी सूरत हाल पैदा न थिए हा। सिंध में जेका बरसाति हुई उन जो पाणी हथ सां बंदि कयो वियो, गटर नालनि खे ॿोरियूं ॾेई बंदि कयो वियो। जेकॾहिं सिम नालनि जी सफ़ाई थियल हुजे हा त उहे न टुटनि हा। हुन जो चवणु हो त वज़ीर आला सिंध नाअहल आहे, हुनखे ग़रीब सां हमदर्दी न आहे। सिंध हुकूमत खे ॿाहिरि मुल्कनि मां किरोड़े मिलियन इमदाद मिली आहे, सम्झ में नथो अचे त पैसा काॾे विया। कादर मक्सी चयो आहे त सिंध जे अवाम खे सम्झणु खपे त पीपल्स पार्टी अवाम जी दुश्मन आहे। इलेक्शन में उन्हनि खे वोट ॾियण खां बाइकाट कयो वञे। हुक्मरान जी नाअहली ऐं बदनीयती सिंध खे ॿोड़ायो, जेका क़ुर्बानी जी क़ीमत आहे उहा सिंध खां अदा कराई वई। सरकार कंहिं शहर जे गटर जी नाली जो इंतज़ाम न करे सघे, जो पाणी नेकाल करे सघे, शहर में कंहिं बरसाति जे पाणी जे नेकाल जो को बरसाती नालो न ठाहे सघे त उन्हनि हुक्मराननि खे कहिड़ो हक़ अथव हुकूमत कनि। बरसाति खे 1.5 महीनो थी चुको आहे, 1.5 महीने ताईं माण्हू अञा रोडनि जे कपरनि सां वेठा आहिनि, घर घाटनि में अञा पाणी बीठो आहे, माल माण्हुनि जा छुड़िया पिया आहिनि, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते घुमनि पिया, वेतन नुक़सान में इज़ाफ़ो। त इन करे हिन बदनीयती सां इहो सिंध खे ॿोड़ायो जीअं हिननि जा आलमी कर्ज़ घटिजनि।